गंबट भरसा खैरपुर लाड़काणो रोड ते तेज रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल से टक्कर थी पयो। नतीजे में मोटरसाइकिल सवार 3 जना सख्त जख्मी थी पया। हादसे वारे हंधि रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस न पहुचण सबब शहरनि पंहिंजी मदद पाण करे ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो, जॾहिं त हादसे बाद ट्रालर ड्राइवर गाॾी छॾे फरार थी वियो। लखी गुलामशाह ॻोठ काई बस स्टॉप ते 3 नामालूम हथियार बंदन हिंदू वापारियुनि विजय कुमार, संदीप कुमार ऐं आकाश कुमार खे यरगमाल करे लखें रुपयनि जी रोक रक़म फुर करे फरार थी विया। वापारियुनि पारां फुर दौरान मज़म्मत करण ते हथियार बंदन वापारियुनि खे बंदूक जा बटणी ज़ख्मी करे छॾियो। चक थाणे जी पुलिस खे इतला ॾियण बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। आख़िरी इतलाउनि ते वाक़े जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। कराची जी अब्बासी शहीद अस्पताल में डॉक्टरनि पारां पगार जी बंदिश ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि एहतजाज कयो वियो। डॉक्टरनि जे एहतजाज सबब समूरियूं OPDs बंदि हुअण सबब मरीज़ परेशान हाल बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल मरीज़ इलाज मिलण खां सवाइ घर वापसि रवाना थी विया। उन मौक़े ते डॉक्टरनि चयो त 5 महीननि खां पगार न मिलण करे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। डॉक्टरनि सिंध हुकूमत खे चिताव ॾिनो त पगारूं न थियूं त अरबा जे ॾींहुं कराची मेयर ऑफिस आॾो घेराव कयो वेंदो। रावंती गुडू बैराज में चाड़ खां पोइ रावंती जे कचे वारे इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरत हाल बरक़रार आहे। केतिरनि ई ॻोठनि जो रावंती शहर ॾांहुं ईंदड़ ज़मीनी राब्तो कटिजी वियो, जॾहिं त हज़ारे एकड़ तयारु फसल पाणी हेठि अचण सबब ज़मींदार ऐं हारियुनि खे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे कचे मां पके तरफ़ निकिरण ते मजबूर आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया पारां को बि क़दम नाहे खयो वियो। शहदादकोट जे ॻोठ भंभू जी वांद में औरतुनि विच में घरेलू झेड़ो थी पयो। झेड़े दौरान निणान 30 वरियनि जी भाॼाई नसीम ज़ाल अब्दुल रज़ाक डेपर खे छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार औरत मसमात सुमेरा घर छॾे फरार थी वई। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पोतीअ जे लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पोतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। पुलिस मूजिबि जवाबदार औरत खे गिरफ़्तार करण लाइ ॻोल्हा जारी आहे।